सुनाओ गोठ में वठी आयो आहियूं त सम्झ वञा खतरो टरे ई न। जावेद ओठे वारा इहो सोचींदा हूंदा त असां ॿई भरमो करे हलिया विया हूंदासीं ऐं उन्हनि खे इहो ख़्यालु ई न आहे त असां ॿई हिन ॻोठ में आहियूं ऐं हाणे हू लापरवाह थी घुमंदा वतंदा हूंदा। ओठे वारिस खे तुंहिंजो ख़तमु करण जो इरादो आहे छा? ठीकु आहे जावेद, असां उन्हनि खे नथा मारियूं, पर मूंखे इहो त ॿुधाए त हू असांखे हाणे बख़्श कंदा? वारिस बख़्श करे त करे, पर ओठो कॾहिं बि बख़्श कोन कंदो। जॾहिं तोखे ख़बर बि आहे त ओठो असांखे बख़्श न कंदो, पोइ ओठे जी ज़िंदगी असांजे लाइ मौत आहे। उन जे करे मां ओठे खे मारणु थो चाहियां। चओ त जावेद मूंखे अञा ज़िंदा रहणो आहे। केरु कम वक़्तु मरणु चाहींदो आहे? ज़िंदा त मूंखे बि रहणो आहे, पर ओठे खे ख़तमु करणु एतिरो आसान नाहे जेतिरो तूं सम्झे थो। उन ओठे खे ख़तमु करण जे लाइ का तोहफ़ा हलाइण न पवंदी जो तूं अचे परेशान थियो। मां पिस्तल कढी सिर्फ़ु आङुर हलाइण जी देरि आहे, एॾो हाथीअ जहिड़ो मुड़ुसु पट थी वेंदो। उनखे ढेर त मूं कयो हो, पर वरी बि बची वियो। अड़े मथां बि गोलियूं सीने वारियूं हणे सां त हिन वक़्त ताईं वारिस असांखे ज़िंदा बि कोन छॾे। ओठो ज़िंदा आहे तॾहिं त असां सुकून सां घुमंदा था रहूं। ओठो मरी पियो वञा त पोइ अकेले वारिस खे ख़तमु करणु आसान बणिजी वञे हा। पर हाणे असां बि हू बि हाणे गंद तमामु घणो थींदो। गुलाम खां वधीक गंद केरु थो करे सघे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।